अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान गोल मटोल। नाज़रीन, क्लासिकी मौसीक़ी असां वटि बिल्कुलु ख़तमु थींदी पई वञे ऐं इन ॻाल्हि जो इज़हार मैडम हुमेरा चन्ना साहिबा कुझु ॾींहं अख़बार में हिकिड़ो बयानु ॾिनो त मूंखे ॻणती आहे त क्लासिकी मौसीक़ी असांजी ख़तमु थींदी पई वञे। इन जी वजह छा आहे? इन ते ॻाल्हाइण जे लाइ असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में टिपिकल टॉक में उस्ताद ख़ान साहब खे घुरायो आहे, जेको तमामु वॾो क्लासिकल सिंगर आहे ऐं हिननि जो तमामु वॾो कमु आहे क्लासिकी मौसीक़ी में। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल शुरू कयूं था। साईं उस्ताद ख़ान साहब, सभ खां पहिरियां त तव्हांखे मुंहिंजो नालो वठिणो पवंदो, गेदुड़ो ख़ान। उस्ताद ख़ान साहब, गेदुड़ो ख़ान साहब। गेदुड़ो ख़ान, गेदुड़ो ख़ान साहब। मूंखे सम्झ में नथो अचे, तव्हां आहियो क्लासिकल सिंगर, खणी तव्हां गिटार वेठा हो, उहो बि उबतो गिटार खणी रखी वेठा हो, त इन सां क्लासिकी मौसीक़ीअ जो कहिड़ो तालुक़ु? साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इन जो तालुक़ु इहो आहे जो तव्हांखे इहा ख़बर पवंदी त तव्हीं जेको आहे सो हिकिड़ो जदीद साज़ आहे उनखे क्लासिकल में कीअं आणींदव। जीअं अॼुकल्ह दौरु हले थो कंप्यूटर जो, कंप्यूटर तमामु घणो आम जाम आहे माण्हुनि में। जीअं नेट आहे, रेप आहे, पाप आहे, भंगड़ो आहे, दादरो आहे ऐं क्लासिकी, इहे सभु शइ जेके मिक्स कंदे उन में भंगड़ो आहे, त पोइ तव्हां माण्हुनि खे नई शइ कहिड़ी था ॾियो। उन में मां वरी इहा जिदत आंदी आहे, जेको गिटार आहे उनखे मां जेको आहे सो पंहिंजो साज़ ठाहियो आहे। जीअं वॾा उस्ताद जेके हा उन्हनि खे हारमोनियूं हूंदियूं अहिड़े टाइप जूं, त मां इहे जेको आहे सो हिकिड़ो जिदत आंदी आहे नई हिन में। भला इहो क्लासिकी मौसीक़ी असां वटि छो थी ख़तमु थींदी वञे आहिस्ते आहिस्ते? कोन थी थिए ख़तमु, तव्हांखे नज़र पई अचे जेसि ताईं मूं जहिड़ा फ़नकार ज़िंदा आहिनि, क्लासिकी मौसीक़ी ज़िंदा ई रहंदी हमेशह। मुंहिंजे ख़्याल में त 100 मां जेकॾहिं को हिकु या ॿ माण्हू हूंदा जेके तव्हांखे पसंदि कंदा हूंदा क्लासिकी मौसीक़ी, असांजे लाइ उहो ई काफ़ी आहे। जीअं हाणे हिकिड़ी जाइ ते प्रोग्राम हुयो, यूनिवर्सिटी में हिकिड़ी में पंहिंजो प्रोग्राम हो, कराची जेका यूनिवर्सिटी हुई, त उते आतिफ़ खे जॾहिं घुराइनि पिया त आतिफ़ चयो त 10,000 माण्हू हूंदा ऐं 20 लख रुपया वठंदो मां ऐं क्राउड 10,000 जो हूंदो। छा ॿुधाए त तोखे 10,000 माण्हू खे रिश्तो ॾियणो हो? बेवकूफ़, तूं त सिंगर आहे, तूं ॻाइणो आहे, तोखे ॻाइणो आहे, भले जा 2 माण्हू हुजनि, 10,000 माण्हू सां तुंहिंजो छा वञे? त इहा जेकी डिमांड्स जेके फ़नकार कनि था अॼुकल्ह जा, इहो असां में न आहे। क्लासिकल माण्हू खे ॿुधण वारा थोरा आहिनि, जॾहिं उहे ॿुधनि था त उन्हनि खे सुकून थो अचे। उहे चंद माण्हू ॿिया था ॻाल्हाइनि, हिकु कड़ी सां कड़ी आहे। अच्छा, हिकिड़ी कड़ी आहे, उन कड़ी सां कड़ी आहे। जीअं ज़ंजीर ठहंदो आहे, ज़ंजीर सां हिकिड़ो ज़ंजीर ठहे थो, पोइ उहे जेके 25 माण्हू आहिनि, उहे 25 माण्हू 25,000 थी था वञनि। असांजा ॿुधण जगदीश सिंह जॾहिं जेको आहे सो घुरायो वियो हो हुनखे, पंहिंजा वॾा हिकिड़ा आहिनि सरमाएदार कराची जा, उन्हनि घुरायो हो हुनखे। जॾहिं जगदीश सिंह आयो हिते त हुन 50 लख रुपयो वरितो, 50 लख जगदीश सिंह वरितो, माण्हू ॿुधण वारा 25 हा। हाणे 25 माण्हू हा ॿुधण वारा, छा जगजीत सिंह नंढो थी वियो? जगजीत सिंह त साईं हाणे उहे 25 माण्हू ॿुधण वारा एॾा वॾा माण्हू हा, जंहिंजे माण्हू कढ लखे माण्हू हुया। गज़ल सिंगर आहे त ज़ाहिर आहे गज़ल खे पसंदि करण वारा माण्हू घटि आहिनि, क्लासिकी मौसीक़ी खे ॿुधण वारा माण्हू घटि आहिनि, सुरीला घटि आहिनि तॾहिं। अच्छा, सुर वारा माण्हू कोन्हनि, सुर खे ॿुधण वारा कोन्हनि के। माण्हू बेसुरा घणा आहिनि, बेसुरे हुनखे माण्हू ॿुधनि था। तव्हां ॾिसो न, तव्हां जेकॾहिं मस्करी में वेंदो, जेके मस्करा अॼुकल्ह मस्करी था कनि, उन में जेसि ताईं ॻारियूं थोरी लॻव तव्हांखे दिलि सां, माफ़ु कजो, मां तव्हांजे लाइ न, मां उन्हनि मस्करनि लाइ आहे जेके हिते कोन्हनि। अच्छा, मस्करा जेके मस्करी था कनि, उन्हनि में ॾिसो त जेके लफ़्ज़ कढनि था, उन न्याणियुनि सां माण्हू ॿुधी नथो सघे। अच्छा, जीअं हाणे कपिल शर्मा आहे चवनि था, जेको इंडिया वारो आहे, जी जी, उन मूंखे घुराइण लाइ कयो त तोखे मां घुरायां। कपिल शर्मा मुंहिंजे प्रोग्राम में अचु, वॾा वॾा सिंगर फ़नकार आहे, मुंहिंजे भली जा अचनि तो वटि, शाहरुख अचे, अमिताभ अचे, मां न ईंदुसि। तुंहिंजो प्रोग्राम ई बेफ़ज़ील थो आहे। अच्छा, ज़ैफ़ां जेके अचनि थियूं उहे पाए चढ़ियूं थियूं अचनि, मतिलबु नंढा जेके उहे पाइनि थियूं, छा सरींदा आहिनि उनखे, स्कर्ट, स्कर्ट, शार्ट स्कर्ट जेको आहे। हाणे मसइलो इहो आहे त उते मूं जहिड़ा फ़नकार त नथा वञी सघनि, त मां उनखे मना करे छॾियो, इनकार करे छॾियो। उनखे घणो को हर माण्हू पसंदि थो करे, छाजे लाइ पसंदि था कनि? त हुन में लफ़्ज़ घणा आहिनि, बेफ़ज़ीलता ई घणी आहे। ॿुधो सही, ऐं ॾिसो त हाणे कीअं ॿाहिरि शोर मची वियो आहे। इहे मुंहिंजे परस्तार बीठा अथव, त ख़ान साहिबु आयो आहे। मां ख़ान साहिबु रईस ख़ान सां गॾु तमामु घणो अरसो रहियो आहियां। त रईस अली ख़ान जेके सितार नवाज़ आहिनि, जेको सितार भेनरो क़ौमी शोहरत याफ़्ता आहिनि साईं। साईं ॾिसो,
आहिनि पर हे उस्ताद रईस ख़ान न करे हू त सघंदो गिटार खे सितार ठाहे उस्ताद रईस ख़ान नथो करे सघे सितार वॼाईंदो आहे न इहो सिर्फ़ु गेदड़ो ख़ान करे सघे थो अच्छा जेकॾहिं तव्हांखे कंहिं प्रोग्राम में बुक करिणो हुजे त पोइ कीअं कजे माना तव्हां सां अगरि मिलणो हुजे या अच्छा मूंखे जेकॾहिं प्रोग्राम में तव्हां बुक कंदव त सभ खां पहिरियां तव्हांखे मुंहिंजे घर अचिणो पवंदो मुंहिंजो माहौल ॾिसो मुंहिंजी रहणी कहणी ॾिसो ऐं मुंहिंजे घर खे ॾिसो साईं तव्हांजे घर खे असां किराए ते कोन चढ़ाईंदासीं न घर खे छो ॾिसूं तव्हांजो सेटअप छो ॾिसूं घर जो अची सेटअप ॾिसंदो तव्हांखे मुंहिंजी हैसियत जी ख़बर पवंदी अच्छा त मां केॾी लेवल जो फ़नकार आहियां ऐं तव्हां मूंखे कहिड़ी इज़त था ॾियो इन सां इहो मसइलो थो थिए बाक़ी ॿियो कुझु कोन्हे पेमेंट घणी वठंदा अगरि तव्हांखे कंहिं प्रोग्राम में घुराइजे त मां त उहे 5 लख वठंदो पर तव्हां जहिड़ो को दोस्त माण्हू घुराईंदो त 3.5 लख 5 लख में तव्हां अकेला ई ईंदव या तव्हां सां कुझु ॿिया बि हूंदा माण्हू इहो हिकिड़े ॿिए मश्किरे बि मूंसां हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायो अच्छा हा माफ़ु कजो ज़रा ग्रुप हूंदो आहे न जीअं हिकिड़ो त मश्किरो आहे बिशारत संभो लाड़काणे जो मस्किरो आहे उन वरी जॾहिं मां उनखे इहा ॻाल्हि कई उन चयो साईं तव्हां भला अच्छा मतिलबु हुन चयो तव्हां अकेला ईंदो या ॿारनि समेत ईंदो मस्किरा बि ॾाढा उस्ताद माण्हू आहिनि बेचारा समेत ॾाढी खिल वरिती अच्छा हेॾा पैसा उहो ई कंदो रहंदो आहे असांजो दोस्त ॾाढो सुठो हिकु दफ़ो नज़ीर समय खे बि फ़ोन कई हुई तव्हांखे प्रोग्राम में इनवाइट करिणो आहे तव्हां बि अचिजो ऐं तव्हांजी वाइफ बि अचे त ॾाढो सुठो थी वेंदो फैमिली प्रोग्राम आहे साईं मसइलो आहे अहिड़े क़िस्म जा मस्करा मूंखे न वणंदा आहिनि अच्छा हाणे अहिड़ा लफ़्ज़ कढणु वेही करे हिकिड़े उस्ताद ख़ान साहिबनि जे लाइ ॾाढो ग़लति आहे उस्ताद ख़ान साहिबु गेदुड़ो मूंखे नालो अजीब थो लॻे गेदुड़ो गेदड़ो गेदुड़ो कीअं नालो पियो तव्हांजो कंहिं नालो रखियो इहो मालिकनि या पाणे थी वियो सही आहे हिकिड़ी वॾी स्टोरी आहे मूंखे खिल थी वठे बार बार तमामु वॾी स्टोरी आहे इहा अच्छा गेदड़ो अलाए खिलो अलाए कहिड़ी ॻाल्हि ते नाले ते था खिलो या हिकिड़ो मिंट मां खिली वठां गेदड़ो इन लाइ नालो पियो जो हिकिड़ो मिंट मां खिली हिन वठां सां ख़बर पई तव्हां खिलंदा बि आहियो न त क्लासिकल सिंगर खिलंदा घटि आहिनि तमामु सही कॾहिं कॾहिं का अहिड़ी शइ लॻी वेंदी आहे माण्हू खे त खिल वठी वेंदी आहे हिकिड़ो मिंट मां खिली वठां ॾाढी खिल थी अचे ईअं त हाणे प्रोग्राम पूरो थींदो तव्हांखे खिलण में हा सम्झ में नथो अचे कहिड़ी ॻाल्हि ते तव्हांखे खिल थी अचे गेदड़ो नालो कीअं पियो तव्हांजो तव्हां ब्रेक वठो बसि पोइ मां तव्हांखे ब्रेक जो अञा टाइम न थियो आहे तव्हां ई ॿुधायो तव्हांजो नालो गेदड़ो कीअं पियो यार ही केरु आहे वरी अरे बा केरु आहे मां को मुर्शिद न आहियां छा आहे शागिर्द आहे मुंहिंजो अच्छा तव्हांजो शागिर्द आहे मां हिनखे भला में हथ चमी पायो का ॻाल्हि ई कोन्हे का पुटु असल में ये उस्ताद आहे असांजो ये मुंहिंजो उस्ताद ऐं ही सां सिखण थोरो ॾाढिया ॻाल्हि हिनजे सिखण सां हिकिड़ो मिंट मां खिली वठां पोइ ॻाल्हाए हेॾे तुंहिंजो पीउ लॻो पियो आहे आवाज़ु तुंहिंजो कीअं ईंदो हेॾे अॻे उस्ताद जी आवाज़ु घटि आहे असां त ॻाए 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 आवाज़ु असांजो वेची थो वञे असां तूं छो थो आहिस्ते ॻाल्हाए हेॾो उस्ताद जी कापी क्या थो असांजो न त तेज़ आवाज़ छितो थियो थी बसि मसइलो इहो आहे न उस्ताद सां लहजे में ॻाल्हाइजे उस्ताद सां आदाब छा सेखारींदो आहे तव्हांखे हो इहो सेखारियो आहे न मां वेल्डिंग न कहिड़ा कहिड़ा राग सेखारनि तव्हांखे वेल्डिंग जो कमु सेखारे राग सेखारे हो तेरे अरे कहिड़ो कहिड़ो काम इहो हे माना यार केरु आहे प्रोग्राम में जियो तूं मां तोखे ॾिठो आहे तूं पंचरनि दुकान ते हूंदो आहे न पंचर हणंदो आहे हा हा तूं तूं आहे ॾाढ कॾे पोइ अत पंहिंजे रहनि त ॾाढ कॾे अरे बाबा हिते प्रोग्राम थो हले फ़िलहालु वञ उस्ताद ख़ान साहिबु गेदुड़े ख़ान साहिबु मुंहिंजी गाॾी खे जेको आहे सो पंचर हणी वठि मोटरसाइकिल खे त मां अचां थो तूं हल बाबा असुल पैसा घुरण आयो शर्म को घुरी न पियो सघे छो तूं हल बाबा हल रोज़ी में कहिड़ी शर्म बाबा तव्हां वियो होॾे फ़िलहालु स्टूडियो में न हलिया ईंदा की वञे यार छो वञो होॾे वियो उस्ताद वेठा असां उस्ताद परसदार हल हल हाणे साईं, केॾो उस्ताद ख़ान साहिबु इहो तव्हांजो नालो कीअं पियो गेदुड़ो यार वरी खिल वठराईंदे मूंखे गेदड़ो असल में जेको आहे सो जेको बसर आहे न जेकी सब्ज़ी आहे हा। वाङण बसर त तव्हांजी शिकिल मिले पई छा कंहिं वाङण सां अच्छा माण्हू चए थो उस्ताद सफ़ा गेदुड़ो खान गोगड़ू लॻो पियो आहे गेदड़ो ईअं सफ़ा त पोइ इहो नालो अच्छा पइजी वियो अच्छा उस्ताद इहो ॿुधायो त टोटल राग केतिरा आहिनि राग टोटल साईं जेको आहे सो 14 आहिनि असां त ॿुधो 36 आहिनि तव्हां शार्ट करे उहे 36 हाणे माण्हुनि वधाया न साईं 36 रागणियूं आहिनि 36 रागड़ियूं आहिनि 8 राग आहिनि 14 जेको आहे सो ठाठ घणा आहिनि भला हुन में ठाठ हुन में 35 आहिनि 35 8 ठाठ आहिनि टोटल साईं एतिरी त मूंखे बि ख़बर आहे माण्हुनि खे नाले जी कोन्हे का माण्हू असां सां वेही मुक़ाबिलो कंदा त उन्हनि कहिड़ी ख़बर मूंसां वेहनि त उन्हनि खे ॿुधायां त केतिरा राग में ठाठ आहिनि नाज़रीन हाणे
ठाठ जी ॻाल्हि निकिती आहे त ब्रेक जो वक़्तु बि थी वियो आहे। ब्रेक खां पोइ मोटी अचूं था त उस्ताद खां वधीक राग रागड़ियुनि जे बारे में पुछूं था त क्लासिकी मौसीक़ी में केतिरा राग आहिनि, केतिरियूं रागड़ियूं आहिनि। मिलूं था ब्रेक खां पोइ।